नाज़िर खानपुर भर भरसां हथियार बंदन फायरिंग करे ॻोठाणे खे क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर ग़ुलाम नबी माहिर। जी ग़ुलाम नबी, छा अपडेट सही? जी आदलपुर थाने जे हद में ॻोठ खैरोमार जे भर में गरानी बिरादरी जा घर आहिनि, जंहिंमें नाम राति जेको नामालूम हथियार बंदन घर में किरी जेको आहे निंड में सुतल जेको 45 वरनि जो जेको उमर गरानी आहे हुनखे क्राशन जो पछाणी क़तल करे छॾियो आहे। अहिड़ी कार्रवाई हथियार बंदन जेको उतां फरार थी विया। जॾहिं आदलपुर पुलिस खे इतला मिलियो त उहो वाक़ई दौरान पहुची लाश खे जेको आहे पंहिंजे कब्ज़े में वठी छॾियो आहे, जंहिंखे पोस्टमार्टम लाइ जेको भोटकी अस्पताल में पियो वञे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ॻोठ में इन क़तल जे बारे में जेकी चौबोल हली रहिया आहिनि उहा आहिनि त कुझु अर्सो पहिरियों गरानी बिरादरी जे हथियार बंदन मलिक बिरादरी जे नौजवान मुमताज़ मलिक खे क़तल कयो, जंहिं बाद गरानी बिरादरी पंहिंजा घर ख़ाली करे हितां लॾे विया हुया। जंहिं बाद 2 ॾींहं पहिरियों जेको आहे उमर गडानी जेको आहे सिर्फ़ु अकेलो पंहिंजे घर वापसि मोटी आयो, जंहिं बाद इहो राति जेको आहे इहो वाक़ियो थियो आहे, उन क़तल कयो वियो आहे। ऐं जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे आदलपुर पुलिस जे SHO जेको रिज़वान नाले जे बार बार जेको मराठी TV पारां राति को करण जी कोशिशि कई आहे, पर हुनजो जेको नंबर जेको आहे उहो पावर्ड ऑफ मिले पियो। जी तफ़सीलन खां आगाह करण लाइ ग़ुलाम नबी, अमां जी महिरबानी।